ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन। वज़ीर-ए-आज़म आज़ाद कश्मीर जी सूरत हाल जो नोटिस वठी मुल्क खे वॾी सान्य खां बचाए वरितो। अता तारण वक़्त ते कानून साज़ी करे वॾनि सान्यनि खां बचाए सघिजे थो मुल्क खे। अता तारण हुकूमत क़दमनि सबबि महांगाई घटि थी रही आहे, स्टॉक मार्केट में रिकॉर्ड टुटी रहिया आहिनि। अता तारण सियासी मुखालिफ़नि खे इहा ॻाल्हि हज़म न थी रही आहे त महांगाई घटि छो थी रही आहे। अता तारण ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन जेका हिकु दफ़ो ॿीहर दोहराईंदा हलूं। वज़ीर-ए-आज़म आज़ाद कश्मीर जी सूरत हाल जो नोटिस वठंदे वॾे मुल्क खे वॾी सान्य खां बचाए वरितो आहे। वक़्त ते कानून साज़ी करे मुल्क खे वॾनि सान्यनि खां बचाए सघिजे थो। हुकूमत क़दमनि सबबि महांगाई घटि थी रही आहे। अता तारण स्टॉक मार्केट में रिकॉर्ड टुटी रहिया आहिनि। सियासी मुखालिफ़नि खे इहा ॻाल्हि हज़म न थी रही आहे त महांगाई घटि छो थी रही आहे। अता तारण मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।